ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। हिकु दफ़ो यमराज भॻवान वटि वञे थो, चए थो भई तव्हां जाम प्रॉब्लम था क्रिएट कयो। चए थो छा थियो? चएसि थो इहे जेके ज़ालूं टीजड़ी जूं विर्तियूं थियूं रखनि, तव्हां उनखे वरदान था ॾेई छॾियो भई 7 जन्मनि ताईं तव्हांखे साॻियो घोटु मिलंदो। तव्हां वीचारनि घोटनि खां पुछो हा भई हुननि जो कहिड़ो हाल आहे, छा आहे? हा, हाणे हू मञनि ई कोन था। हाणे मां इहे ज़ालुनि जूं आत्माऊं संभाले केतिरियूं रखां? हिते पूरो सॼो फुल थी वियो अथव, सिर्फ़ु काई बि जॻह कोन अथव। हाणे इहो वॾो मसइलो अथव, इहो सॉल्व कयो, न त ॾाढो ॾुखियो थी वेंदो। उते घोट मञनि कोन था ऐं ज़ालूं छॾनि कोन थियूं। हाणे छा कयां? पोइ हाणे चए थो आहे मसइलो त आहे करे 2 मिंट सोचणु ॾे। सोचे करे चए थो भॻवान हिकिड़ो कमु कर, सभिनी ज़ालुनि खे चओ तव्हांखे नेक्स्ट जनम में घोटु साॻियो ई मिलंदो, 7 ई जन्म मिलंदो, को प्रॉब्लम न आहे। पर सेम सस विल कंटिन्यू, सस बि साॻी हूंदा। अगरि इहो मंज़ूरु अथई त हू चवंदा आहिनि न, जॾहिं वरदान मिलंदो आहे त कंडीशन्स अप्लाई, त हिन सां कंडीशन अप्लाई करे छॾी, पोइ तुंहिंजो 60-70% प्रॉब्लम सॉल्व थी वेंदो। ठीकु आहे, प्रॉब्लम सॉल्व। ओके, चओ ओम साईं राम, ओम साईं राम।